नाज़रीन, सिंध में बरसातुनि जो सिलसिलो जारी है। कराची में पिण रात का तेज़ बरसातुनि सबबि रोड रस्ता पानी हेठि अची विया आहिनि। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि की सूरत हाल मालूम करण लाइ असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो है SS न्यूज़ कराची के रिपोर्टर शाहिद कोराई। जी शाहिद, बरसात की छा सूरत हाल है, नाज़रीन के आगाह कजो। हिन वक्त कराची के इलाके गुलिस्तान जोहर में मौजूद आहियूं, जिथे रात को वठी वक़्फ़े सां तेज़ बरसातन जो सिलसिलो जारी है। हिन वक्त गुलिस्तान जोहर जे मुख़्तलिफ़ रोडन ते जेको है वो पानी एतिरो बीजी वियो है जो गाड़ियों हिकिड़े ही रोड तां जेको है गुज़र सफ़र कनि थियूं। हिन वक्त असां नवाज़ शरीफ स्कीम जेको गुलिस्तान जोहर रोड वञी रहियो है उते मौजूद आहियूं। हिते पानी जा जेके आहिनि उहे दरिया वहन पिया था। इंतज़ामिया नज़र न पई अचे, पानी हिन वक्त ताईं निकाल न थी सघियो आहे। काफ़ी माण्हुनि जो जेके आहिनि उहे जेको गाॾियूं जेके आहिनि उहे रोड ते बंदि थी वियूं आहिनि। जॾहिं त गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर चौरंगी, जोहर मोड़, मिलेनियम मॉल, भिटाईआबाद, बख्तावर ॻोठ, राशिदी ॻोठ ऐं ॿियनि इलाइक़नि में जेको है उहो पानी गोॾे जहिड़ो पानी जेको है बीजी वियो है, पर इंतज़ामिया नज़र कान पई अचे। हिन वक्त ताईं जेको है पानी निकाल न थी सघियो है। काफ़ी माण्हुनि खे जेको है मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिन वक्त जेकॾहिं मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुमि तव्हांखे जेकॾहिं रोड ते पानी ॾेखारींदो, हीउ पानी तव्हां ॾिसी रहिया आहियो त केतिरो पानी आहे जेको रोड ते मौजूद है। काफ़ी पानी जेको है रोड ते मौजूद है। मुख़्तलिफ़ जगहनि ते जेको है उहो पानी बीजी वियो है। जॾहिं त इंतज़ामिया हिते नज़र कान पई अचे, पानी जेको है उहो अञा वधंदो पियो वञे। जॾहिं त मौसमियात खाते जो इहो चवणु आहे त 14 तारीख़ खां अञा तेज़ बरसातनि जो जेको सिलसिलो है उहो शुरू थी वेंदो, जेको 18 खां 19 जुलाई ताईं जेको है बरसातनि जो सिलसिलो जारी रहंदो। जॾहिं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हेठियां इलाइक़ा जेके आहिनि उहे पानी जे लपेट में अची विया आहिनि। उन में पानी जेको है काफ़ी तादाद में मौजूद थी वियो आहे। गटर नाला जेके आहिनि उहे उबलणु शुरू थी विया आहिनि। जेको किन किचिरो है जेको उहे गटरनि जा ढकण न हुजण ऐं गटरनि में उहो किरण सबबि जेको है गटर लाइन हेठों बंदि थी वई आहे। जॾहिं त पानी जो जेको ज़ोर आहे उहो काफ़ी वधी वियो आहे ऐं जेके गटर आहिनि उहे उबलणु शुरू थी विया आहिनि। पानी रोडनि ते कारो पानी नज़र अची रहियो आहे। जॾहिं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त मेन रोड आहिनि जेके भिटाईआबाद जा ॿाहिरियां रोड, राशिदी ॻोठ, गुलिस्तान जोहर जेके आहिनि उहे पिण रोड जेके आहिनि उहे नज़र ई न पिया अचनि। एतिरो पानी जेको है उहो रोडनि ते बीजी वियो आहे।